होश में आना भूल गए, मुंह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। मोहम्मद जी गुलामी में, मोहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तब्यो छा घुरजे, भला पो भाग मां भाया पवे खीर में मिसरी तब्यो छा घुरजे, सिराज मोहम्मद जे मोहब्बत जो पवेस जो बिरी तब्यो छा घुरजे। चंगो हुजे त चंगाई न करे, इन मीर जो फायदो कहिड़ो, इल्म आगे अमल नाहे, इन पीर जो फायदो कहिड़ो, मजाजी मोहब्बत में पाण चीर जे, इन चीर जो फायदो कहिड़ो, बगैर तकबीर जे सीर जे, इन सीर जो फायदो कहिड़ो, सिराज मुड़स हुजे त मथेर हुजे, न त बेज़मीर जो फायदो कहिड़ो। काबिल सर एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइरों बुजुर्गो, अल्लाह तबारक व तआला जे कुरान अजीम जा हिकड़ी आज सगोरी अवा दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई है। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब से असां समूरन के कुरान अजीम जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवा दोस्तन जी तशरीफ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए। अल्लाह जे फजल करम सां हर साल इन ज़ुल्ह जे महीने में गोड़ सलाही चाचड़ जे अंदर जामिया जे तरफा अजीम शान प्रोग्राम थींदो आहे, अल्हम्दुलिल्लाह अज जारी है सारी है। चल अल्लाह तबारक व तआला दोस्तन जे मेहनतुन के कबूल फरमाए। प्रोग्राम होंदो आ वॾो, मां भी 10:30 बजे जो पहुतल, रात भी हाजी साहब असाने पक्का चांगो हेठ, मां भी 3:30 बजे घर पहुतो। दादा सददीन साहब सां गाल थी जे तव्हां जो 10:30 बजे टेम 10 बजे मां पंहिंजे टेम ते पहुतम, राज़ी कयूं थो वञे छा कयां। प्रोग्राम वॾो हले को करणो कोन्हे, मुख़्तसर चंद ॻाल्हियूं अर्ज़ रखियूं। अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़ुल्ह जो महीनो आ, इन्ही महीने जे अंदर हजरत इब्राहिम पैगंबर इस्माइल पैगंबर जी याद ताज़ा थींदी आ। ॻाल्हियूं मुझो मुख़्तलिफ़ हूंदियूं इंशाअल्लाह। साल जे मुंड में भी कुर्बानी आ, त आखिर में भी कुर्बानी आ। इही महीनो हज जे हवाले सां भी मशहूर आ। खुश नसीब हुए इंसान जिनके अल्लाह तबारक व तआला हज जड़ी सादत नसीब फरमाई। उलमा किताबन में लिखियो आ, जदे हाजी काबतुल्लाह जो तवाफ तो करे, अल्लाह तबारक व तआला उन हाजी के अजर अजीम बाद में तो अता फरमाए। पहिरियां अल्लाह तबारक व तआला इब्राहिम पैगंबर जे घराने के सवाब तो अता फरमाए। उलमा किताबन में लिखियो आ, जदे कोई भी हाजी सगोरो मकाम इब्राहिम ते पहुंचंदो आ, ज़मज़म ते पहुंचंदो आ, अल्लाह तबारक व तआला उन हाजन सगोरन के अजर अजीम बाद में तो अता फरमाए। पहिरियां अल्लाह तबारक व तआला इब्राहिम पैगंबर जे घराने के तो अता फरमाए। इए ही उलमा का ॿुधंदा आयो, जे अल्लाह जी घर मस्जिद जोड़ाई, जमीन ॾिनी, सुरूं ॾिनियूं, मटीरियल ॾिनो, उलमा फरमाइन था क़यामत जेके नमाज़ी उन मस्जिद में नमाज पढ़ंदा, अल्लाह तबारक व तआला उन नमाज़न के अजर अजीम बाद में तो अता फरमाए। पहिरियां अल्लाह तबारक व तआला जोड़ाईंदड़ के अजर अजीम तो अता फरमाए। जोड़ाईंदड़ ही महीनो कुर्बानी जो महीनो आहे।
हाणे समझूं त असल कुर्बानी चइबो छा के असां ॾिसंदा आहियूं अगर को दोस्त तबलीग में चुल्लो हणी आयो चवंदा बाबा कुर्बानी आ या कुर्बानी कोने हिकिड़ो मुबल्लिग आ ॾींहुं रात झर झंग अल्लाह जो क़ुरान तो ॿुधाए भली गाड़ी भलो कपड़ो माण्हू चवंदा आहिनि कुर्बानी आ हकीकत के में ॾिठो वञे इहा कुर्बानी कोने असल कुर्बानी चइबो छा खे आ उलमा फरमाईंदा हिक महबूब खे बे महबूब तो कुर्बान करणो इनखे कुर्बानी चइबो इनके कुर्बानी चइबो आ मां मिसाल लिया कोट सलाई चादर दे अंदर बिन दोस्तन सा मुझी निस्बत आ मौलाना सदरुद्दीन साहब चवे मौलाना अहमदीन सा रखो या मूसा रख बिनी जो पाण में तनाज़ो आ मुझो मौलाना भी महबूबा हु भी महबूबा हाने कुर्बानी मुझी आ त केड़े यार के केड़े ते तो कुर्बान क्या कोशिश कंदुम त बिनी जो सिलु थी वने पर हाने कुर्बानी मुझी आ त इए इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जरे तौहीद जो पैगाम प्रोग्राम खणी करे आयो इब्राहिम जो अबो भी इब्राहिम जो महबूबा रब भी महबूबा पेरिया सुलह जी कोशिश कई पर इब्राहिम जे अबे इनकार क्यों त इब्राहिम पैगंबर के भी ऐलान करणो पियो अब्बा तू भी महबूबा रब भी महबूबा पर तो जड़ा महबूब मां रब जे वहदानियत कुर्बान करण जे ला तैयार असल कुर्बानी इन्हीं के जेबो अल्लाह अकबर कबीरा नजर तगजा सवा लख नबी जे अचण जो मकसद छाए रब जी तौहीदा वाक्यो त वडो आ मां तफसीर में को नवीनो मोटियूं मोटियूं गालियों अमा जे खिदमत में रखंदो पियो आ जने इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम नजर तगजा अब्बे के तौहीद जी दावत ॾिनी आ नजर तगजा खलीलुल्लाह जो अबो मुशरिका जने तौहीद जी दावत ॾींदो पियो आ नजर तगजा तौहीद जो इनकार कंदो पियो आ अबो भी मुखालिफा मिट भी मुखालिफल बरादरी मुखालिफा इब्राहिम खलीलुल्लाह के बाबो चोंदो पियो आ जकर तू जो हकीकी रब आ जे जो तू पूजा कंदो आ इबादत कंदो आ जकर आए तो में दम असा जे इलाह जो मुकाबलो कर असा जे हकीकी रब नमरूद जो मुकाबलो ए मुनाजरो कर नजर तक जा इब्राहिम खलीलुल्लाह चोंदो पियो आ जकर तवा जो नमरूद आ तमू जो महबूदा तवा जो नमरूदा तमू जो महबूदा ये मामुंड में अर्ज कयो तफसीर में को नवीनो नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा मुनाजरो छड़ी पियो अबो भी मुखालिफा बरादरी मुखालिफा मिट मुखालिफल और नमरूद भी सवाल कंदो पियो इब्राहिम खलीलुल्लाह चोंदो पियो सादा तू रब ना है रब अकेलो अल्लाह उन जो शरीक कोई ना है भाई वार कोई ना है हाजत रवा अकेलो अल्लाह दाता अकेलो अल्लाह नमरूद चोंदो पियो मौत हयाती जे कुदरत मां भी रखंदो आया एक कैदी के कत्ल करायो एक के आजाद करायो नजर तक जा अल्लाह जो नबी इब्राहिम खलीलुल्लाह चोंदो पियो मां उन रब जी पूजा कंदो आ जेको ओभर को सिज उभारींदो आ ओला डेराहींदो आ जेकर तू हकीकी रब आ ओला डो उभार ओभर दे लाहे तमन्याए जेकर तू हकीकी रब आ हेडे होडे गाल करे जान सदायो उलमा का वाक्यो बुझनाओ ए जालिम मुशरिका मेले जे हवाले थिया इब्राहिम खलीलुल्लाह के बारो मिलियो आ मंदिर में लही आयो गिरजा में लही आयो इब्राहिम खलीलुल्लाह इयो जो पुत्र ते जो न्यारे हर कते नालो लिखयो पियो आ ए न्याणी उजण वारो आ ए पुत्र जण वारो ए मौत जो मालिक ए हयाती जो मालिक ए इज्जत जो मालिक ए जिल्लत जो मालिक नजर तक जा इब्राहिम खलीलुल्लाह जो नक वधे आयो के जा कन वधे आयो चप वधे आयो हथ वधे आयो टंगू वधे आयो आखिर जने जालिम मुशरिक मोटी आया उनके पतो पेजियो पक पेजी वई यो कम करण वारो इब्राहिम खलीलुल्लाह इब्राहिम नबी के चौदा प्यार ए वेधन करण वारो तू आ इब्राहिम खलीलुल्लाह चौदो पियो दिसो जे वडो हथियार बरामद तमा जो दोही हुआ तमा जो गुनाहगार हुआ नजर तक जा इब्राहिम खलीलुल्लाह चौदो पियो कुहाड़ो तमा जे पुत जे खुले दिया जे इब्राहिम ये गालाण जे काबिल नान गालाण जे काबिल नान पुछण जे काबिल नान इब्राहिम चोदो पियो ई आई त गाल मां तवा के समझाइंदो पियो जेके गालाण जे काबिल नान पुछण जे काबिल नान तवा उन के सदीदा पियो मां इब्राहिम खलीलुल्लाह उनी रब के सदीदो उन जी इबादत कंदो उन जी पूजा कंदो जेके एकड़ो मर्तबा सद कंदो त 70 मर्तबा जवाब दींदो
उहा ज़ात कंहिंजी आहे ज़ात कंहिंजी आहे रब करीम जी आहे मां अवां खां पुछंदो पियो आहियां न्याणियूं ॾियण वारो केरु पुट ॾियण वारो केरु क़ुरान में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे उलमा खां ॿुधंदा आहियो अल्लाहु अकबर कबीरा हज़रत अम्मा बीबी हिना हज़रत इमरान जी घरवारी आहे न न्याणी जी औलाद आहे न पुट जी औलाद आहे हज़रत गजा बीबी हिना घर जे अंगण में कमकार कंदी पई आहे वण ते ताम ते जो निहारे झिरकी आहे जेका गुजे मो चोगो कढी करे बच्चन खे ॾींदी पया नज़रत गजा हज़रत अम्मा बीबी किन्ना रोई करे अर्ज़ कयो ओ मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं पखियुनि खे वल ॾियण वारो तूं आहे अल्लाह मुंहिंजे मथां बि वरी महिरबानी कर औलाद सां माला माल फरमा मां वाइदो पई कयां वचन पई कयां जेके तूं ॿार अता फरमाईं बैतुल मुक़द्दस जे ख़िदमत जे हवाले कंदी माए नज़रत गजा हज़रत इमरान दुनिया जो जहान छॾियो अम्मा बीबी हिना खे अल्लाह न्याणी जी औलाद अता फरमाए परेशानी जे आलम में अची वई ओ मुंहिंजा अल्लाह मां तोसां वाइदो कयो वचन कयो जेको ॿार ॼमंदो बैतुल मुक़द्दस जे ख़िदमत जे हवाले कंदव अल्लाह ही त न्याणी ॼमी पई आहे रब पाक फरमायो मुंहिंजी बानी घबराए न ॾिनी त न्याणी जी औलाद माए नालो माल मरम रखियो तमाल पर अहिड़ी धीअ ॾिनी थमाए जो पुटनि जी बि मजाल न आहे एड़ी न्याणी नी थमा जो पुटन जी भी मजाल नाहे ज़करिया पैगंबर जे खिदमत जे हवाले आ नज़रत गजा बैतुल मुक़द्दस जे हुजरे जे हवाले आ निगरानी रब जे नबी ज़करिया पैगंबर जी आ उलमा का वाक़ो ॿुधंदा हो खाधे पीते जो सामान मुहैया कंदो आ निगरानी कंदो आ अल्लाह जो नबी ज़करिया पैगंबर ॿार जो वयो नबी को ज़हन में ॻाल्हि निकिरी वई न्याणी के कमरे में बंद करे आयो आ उनके ख्याल आयो परम त उन्ही भुखी मरी वई नज़रत गजा अल्लाह जो नबी ज़करिया पैगंबर हिया जो इंदो पियो आ हुजरो जो खोले अल्लाह जो कुरान तो फरमाए ज़करिया पैगंबर चोंदो पियो आ हिया जो निहारा वजद इंतहार रका बाके अणमुदा ता मेवा नजर आया जो मेवन जी मुंतही ना है मौसमी ना है ज़करिया नबी चोंदो पियो आ काल या मरियम अन्ना लक हादा मरम बुदा तजई ए अणमुदा ता मेवा कानो आया मेवन जी मुंदत ना है मौसम ना है अम्मा मरम जवाब दींदी पया बोल रब जो कुरान ना कालत हुआ मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुकु मन यशाउ बिगैर हिसाब ये उन रब मेहरबानी कया जेको बगैर हिसाब किताब जे दुनिया जे जहान के दींदो आ इन जे करे नज़रत कजा अरबन जो हिकड़ो शायर आ अबुल असवद जो नालो आ इन गाल ते ईंदो पियो आ इते रब जे नबी ज़करिया पैगंबर भी अत गया अल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह जेकर बगैर मौसम जे मरम के मेवा ॾेई सघंदो आ खाराए सघंदो आ अल्लाह मां के भी औलाद अता फरमा मां ॼाणींदो पियो आ कुरान के पोतो आ मुंहिंजी उम्र त नाहे मुंदत नाहे ओ मुंहिंजा अल्लाह जेकर बगैर मुंद मौसम जा मौसम वारा मेवा मरम के ॾेई सघंदो आ कुरान पे औलाद ॾेई सघंदो आ हिक रिवायत ईंदी आ 120 साल नबी जी उम्र आ ॿी रिवायत ईंदी आ 99 साल उम्र आ अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा ज़करिया नेक पियो घुरे पर नबी पियो ॾिया नेक पियो घुरे पर नबी पियो ॾिया अरबन जो शायर गुजरियो अबुल असद पांजे पुटन के सामो वे आए चोंदो पियो आ इन्नी अहसनतु लकुम सगारन औ किबारन व क़बल अन तवल्लदु मां तवा जे मथा 3 एहसान कया जे केड़ा तवा नंढाओ मां पाले करे एहसान कयो मां तवा वडा जो परनाए एहसान कयो मां व क़बल अन तवल्लदु एको एड़ो थोरो कयो मां जो तवा पैदा ही कोन चायो मां थोरो कयो मां अब्बा तुजा थोरा तो समझ में आया तू असा के पालियो आ तू जो थोरो आ तू असा के परनायो आ तू जो थोरो आ व क़बल अन तवल्लदु वारो थोरो समझ में कोन आयो असा तेरे जावाई कोन हो तू थोरो केड़ो कयो नज़रत गजा अबुल असद जो दो पियो आ मां मक्के जे अंदर नाले वारो माणो होयो पैसे वारो माणो होयो मशहूर माणो होयो बाकी मक्के जे अंदर खूबसूरत माइन ने काजी ऑफर कई पर नफ्स दे ख्वाहिशात के तरक करे दिल में ख्याल कया माई नेक वठनी आ अल्लाह वारी वठनी आ परहेजगार वठनी आ तकवा वारी वठनी आ जे तमा नेक बणया हो तमा जो इयो भी मुंजो तमा जे मथा थोरो एहसान इयो भी थोरो है एहसान आ तमा सा के कुर्बानी मिली आ इयो भी इब्राहिम नबी जो थोरो आ पो मां हिय भी चोदो आ तमा सा के मोहम्मद मिलियो आ इयो भी खलील नबी जो थोरो आ
इहो भी इब्राहिम नबी जो थोरो आ दुआ घुरण वारो केर खलीलुल्लाह आमीन चवण वारो केर ज़बीहुल्लाह जगह केड़ी बैतुल्लाह ॿुधण वारो केर चो अल्लाह गवाही ॾियण वारो केर कलामुल्लाह जेको बदले में मिलियो मुहम्मदुर रसूलुल्लाह गरजी चो सुभान अल्लाह गरजी चो सुभान अल्लाह नज़रत गजा एड़ी त इब्राहिम नबी दुआ घुरिया मां प्यार में चोदो आ मोहब्बत में चोदो आ अगर फेसबुक ते का चंगी से अची वेंदी आ शेयर कंदो आ सेव कंदो आ लाइक कंदो आ इब्राहिम नबी जे दिल वारे स्क्रीन ते एड़ा त जुमला किया अल्लाह तबारक व तआला लाइक करे शेयर करे क़यामत मोहम्मद जे कुरान में सेव फरमाया बोल रब जो कुरान नबी दुआ घुरंदो पियो आ रब्बना वबस फीहिम रसूलन मिनहुम यतलू दुआ घुरंदो पियो आ ए रब असांजा असांजे नफ्सन मां असांजे रसूल मोकिल यतलू तिलावत करे अलैहिम असांजे मज़ा आयात का तुजू आयतो वजो अल्लमुहुमुल किताब वल हिकमा किताब हिकमत भी सिखाए वजो ज़की ए पाक भी करे तमा असांखे मोहम्मद मिलियो आ खलील जो थोरो आ कुरान मिलियो आ खलील जो थोरो आ नज़रत गजा अल्लाह अकबर कबीरा दिल बल नबी इमामुल अंबिया मुझे हुजूर करीम जो दादन वारो सिलसिलो खलील सां मिलंदो आ नानक वारो सिलसिलो खलील सां मिलंदो आ हुजूर जे पापे जो नालो जनाबे अब्दुल्ला उन जे पापे जो नालो जनाबे अब्दुल मुतल्लिब उन जे पापे जो नालो जनाबे हाशिम उन जे पापे जो नालो अब्दुल मनाव उन जे पापे जो नालो कुसैया उन जे पापे जो नालो किलाबा किलाब ते सिलसिलो खलील सां मिलंदो आ हुजूर जे अम्मा जो नालो अम्मड़ आमिना अम्मा आमिना जे पापे जो नालो जनाबे वहबा वहब जे पापे जो नालो अब्दुल मनाव जे पापे जो नालो ज़ुहरा ज़ुहर जे पापे जो नालो किलाबा हुजूर जो नानक दानक इब्राहिम नबी सां मिलंदो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा टिन औरतुनि जी थन पीती आ ते हजरत अम्मा आमिना अम्मा बीबी सुवेबा अम्मड़ हलीमा नज़रत गजा अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा बीबी सुवेबा जी तन पीतिया हजरत हमजा बीबी सुवेबा जी तन पीतिया हजरत हमजा नबी पाक जो चातो बिया पैगंबर करीम जो सांढू बिया हुजूर करीम जो रज़ाई भाव बिया पैगंबर करीम जो सहाबी बिया बीबी सुवेबा जी तन मुझे मोहम्मद पी पीतिया हजरत हमजा भी पीतिया बीबी सुवेबा जी तन मुझे मोहम्मद भी पीतिया हजरत मसरूर भी पीतिया बीबी सुवेबा जी तल मुझे हुजूर भी पीतिया मुझे नबी भी पीतिया नज़रत गया जाफर तैयार भी पीतिया अम्मा हलीमा के अल्लाह 4 बार अता फरमाया पुत्र अता फरमाया बन्याणी अता फरमायो एक पुत्र जो नालो जनाबे अब्दुल्ला बे पुत्र जो नालो जनाबे हुज़ैफा ती न्याणिया माई उनेसा चौथी न्याणिया अम्मड़ सीमा नज़रत गया ऐ वरी एकड़ो बारा मोहम्मद सुफियान ते जो भावा अली जे सोड हार जो बच्चो आ उन भी चल अम्मा हलीमा जी पीतिया अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम के दीन अता फरमायो चूंडे अता फरमायो कुरान अता फरमायो चूंडे अता फरमायो मक्को अता फरमायो चूंडे अता फरमायो मदीनो अता फरमायो चूंडे अता फरमायो अब्बो अता फरमायो चूंडे अता फरमायो अम्मा अता फरमाई चूंडे अता फरमाए मां हिय भी चोंदो आ दुनिया मिसाल दींदी आ जैसे अमेरिका वडी तरक्की कया चरियो त नाए सादो त नाए पागल त नाए अमेरिका जी केड़ी तरक्की आ जैसे अमेरिका जा मानू चंद ते पोदा सादा दुनिया चंद ते पोते या तरक्की नाए तरक्कियात जो मुझे रसूलुल्लाह दिया नजर तक नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर तरक्कियात मुझे साईं दिया नजर तक जा अगर अमेरिका जा मानू चंद ते पोता वडी तरक्किया सादा या तरक्की काते आ तरक्की द या चवे ये चंद मोहम्मद कदमन में आयो तरक्की द मुझे नबी पाक दिया अगर के जगह दा पत्थर में पानी निकरी पोंदो मानो मिसाल दीना कमाल थियो केड़ो कमाल इहो कमाल कोन अजीजो कमाल इहो चेबो अल्लाह हुजूर दे आंगन मुबारक मा पानी जो बरमो आयो अगर इंसान मोहम्मद ते कलमो पढ़ो इहो कमाल काते आ कमाल इहो चेबो जो पत्थर भी हुजूर करीम जी नौकरी है गुलामी निया चोर सुभान अल्लाह
बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। कुर्ब अहिड़ा कयई जो अंदर ठारे छजे, कुर्ब अहिड़ा कयई जो अंदर ठारे छजे, मुजा मीर मुहम्मद बेड़ो तार छजई, कुर्ब अहिड़ा कयई जो अंदर ठारे छजे। बुलंद आवाज़ सां ॾाढा तो सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। एतिरे क़दर जो अल्लाह तबारक व तआला हुज़ूर करीम खे मक्को भी चूंडे अता फरमायो। मां अवां खां पुछंदो पियो आहियां ज़मीन जो विच काथे आ? काथे आ? काबतुल्लाह, काबो काथे आ? मक्के में। मुल्ला थानवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ हुजूर करीम जी विलादत सरजमीन मक्का ते इन जे करे थी छो त काबो ज़मीन जो विच आ, काबो मक्के में आ। अल्लाह पाक हुजूर करीम जी विलादत उन जगह ते फरमाई जेको ज़मीन जो विच हुजे ता त हुजूर करीम जी नबूवत जो फैज़ दुनिया खे हिक करो मिले। मक्के के मकाम दो मिले, मदीने के मकाम दो मिले, निस्बत मोहम्मद जे करे। बुलंद आवाज़ मक्के मदीने जी मिट्टी भी निराली ॾाढे जो सुभान अल्लाह। रास्ता मक्के जा कदम सचे जा, रास्ता मक्के जा कदम सचे जा, इन ही मिट्टी ता घोर वञा, रास्ता मक्के जा कदम सचे जा, इन ही मिट्टी ता घोर वञा, जुती असूदो अर्श उडाणा, जुती असूदो अर्श उडाणा, पाक जुती ता घोर वञा, रास्ता मक्के जा कदम सचे जा। मक्के का जद हिजरत कया शहर मदीने खबर जी पैया, मक्के का जद हिजरत कया शहर मदीने खबर जी पैया, साईं अचन प्या सब खुश थन प्या, साईं अचन प्या सब खुश थन प्या, इनकी खुशी ता घोर वञा, रास्ता मक्के जा कदम सचे जा। दुश्मन जॾहिं काह कया मुठे मिट्टी जी साईं हैया, दुश्मन जॾहिं काह कया मुठे मिट्टी जी साईं हैया, साईं वञन प्या कोन ॾिसन प्या, साईं वञन प्या कोन ॾिसन प्या, इन ही मुठी ता घोर वञा, रास्ता मक्के जा कदम सचे जा। हिकिड़े सहाबी खे मुंह ते हमाता जॾहिं मोहम्मद हथड़ा लाता, हिकिड़े सहाबी खे मुंह ते हमाता जॾहिं मोहम्मद हथड़ा लाता, मेरा मिट्टी थी सूह चिटी थी, मेरा मिट्टी थी सूह चिटी थी, सूह चिटी ता घोर वञा, रास्ता मक्के जा कदम सचे जा। सिराज अब्बासी जहिड़ा के शानो नबी जो लिखन प्या वेही, सिराज अब्बासी जहिड़ा के शानो नबी जो लिखन प्या रही, सोच पतोड़न जुमला जोड़न, सोच पतोड़न जुमला जोड़न, सोच सुठी ता घोर वञा, रास्ता मक्के जा कदम सचे जा। बुलंद आवाज़ मुझे ला दोस्तों जना जे मौलाना सिराज अब्बासी शेर घणा पढ़ंदो आहे, मुंहिंजी पंहिंजी मोहब्बत आहे, शायरी आहे त इहो बि कमु हले। हा साईं ॾाढा तो सुभान अल्लाह। नज़र तक जा अल्लाह तबारक व तआला पैगंबर करीम जी ताई अमड़ जी जल हलीमा भी चूंडिया, नज़र तक जा आखिरी गालियों अर्ज़ कयूं अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा। न त अमड़ जी जल हलीमा के केर सुञाणिया, नंढे को पुछिया, वॾे को पुछिया, मर्द को पुछिया, औरत को पुछिया, जे ताई मोहम्मद के पालियो बारो बारो चोंदो जी जल हलीमा। मां कड़े किताब जो मुतालो क्यों वाक्यो याद आयो, हज़रत अम्मा जी जल हलीमा जरे अम्मा आमिना ने हुजूर के खण वई त अम्मा आमिना चयो, अम्मा हलीमा चोंदी पई अम्मा ई आमिना वो बार त लिखा जेके दान पसंद न कयो आ, अम्मा आमिना दी फरमाए हलीमा ख्याल सां गाला, तू पे चवे त मोहम्मद के दान पसंद न कयो आ, पर मां ई पे चवा त तो खो सवा मोहम्मद बिन के मंजूर न कयो। बुलंद आवाज़
हजरत अम्मा गलीमा जरे नबी पाक के खणी वई नजरत कया तफसील में को नवीनो जरे 2 साल पूरा जा हजरत अम्मा जी जलम्मा आमिना हुजूर के वठन दे लाए ओ माई हलीमा पैसा खणी आईया इनाम खणी आईया टका खणी आईया अम्मा गलीमा चोंदी पया आमिना पैसा कोन वठनी माए इनाम कोन वठनी माए टका कोन वठनी माए इन मोहम्मद जे करे रंग लगवा माल में बरकदा माल में बरकदा माल में बरकदा जिस्म जान में बरकदा इज्जत में बरकदा माल में बरकदा इन हुजूर जे करे रंग लगिया आने मां मुआवजो कोन वठनी माए कुर्ब कर 2 साल मोहम्मद मोटाए दे 2 साल अञा मोहम्मद मोटाए दे 2 साल अञा नबी मोटाए दे एतरे कदर जो अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम जो दायूं भी चुनियो हुजूर करीम जो अबो भी चुनियो नजरत कया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला हर से चुने अता फरमाइया नजरत कया हमजा पैगंबर करीम जो चाचो हजरत हमजा पैगंबर करीम जो चाचो हजरत इजरार नबी जो चाचो हजरत मुकव्विम नबी जो चाचो हजरत हिजल नबी जो चाचो जनाब अबू तालिब नबी जो चाचो अबू लव नबी जो चाचो हजरत जुबैर नबी जो चाचो हजरत हारिस नबी जो चाचो नजरत गजा पर अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम जो बाबो बंदर देला जनाब अब्दुल्ला जी चूंड फरमाए मुजो मौजू हलंदो पियो अम्मा गलीमा इमामुल अंबिया के जने 4 साल पालियो वरी हजरत अम्मा आमिना हुजूर के वठी वनी करे जने वींदी पया सरजमीन मक्का ते पहुंचिया जनाब अबू अब्दुल मुत्तलिब चोंदो पियो ओ पुटा आमिना जल्दी तू मोहम्मद वठी आईया तोके पतो ना है खबर ना है मक्के में वबा जी बीमारी हलंदी पया अञा 2 साल मोहम्मद हलीमा के मोटाए दे घणा साल जावा 6 साल घणा 6 साल 6 साल जने पूरा थे हजरत अम्मा आमिना उलमा का बुंदा हो साईं के वतियों पेची रस्ते में बीमार थी पई दुनिया जो जहान छडी अम्मा उम्मे ऐमन जो बयान फरमाई दी पया हुजूर करीम जे हथ में मोदो हथा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सत जो दुनिया हथ सदाए करे अम्मा आमा आमिना जे वनो मथो करया अम्मा रास्ते में बेवफाई चंगी ना है अम्मा मां मोहम्मद के अकेलो पे गई है अम्मा मां मोहम्मद को रहण पे जाया है अम्मा मां मोहम्मद के केरे आसरे सदियों पे वने इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अम्मा आमिना जे चप्पल मुबारक ने खोले करे पाक नबी इमामुल अंबिया फूका नींदो पियो अम्मा मां मोहम्मद साव झंडो पियो मां मोहम्मद संगाला जे करे त नबी पाक फरमायो अगर मां हुजूर करीम जी अम्मा हुजूर करीम जी अम्मा अमर आमिना जिंदा हो गया पुकारे हां सद करे हां इमामत वारो मुसल्लो मां मोहम्मद मुस्तफा छड़े करे अमर जे वनी कदमन में किरा एकड़ो वाक्यो माके याद आयो साईं जो साहब यो साईं मां एकड़ो वायदो कयो हो जने तमा मक्को फतह कंदो त काबतुल्लाह जे चौकट के पेरी पेरी चुम्मी मां दींदुस अवा मक्को फतह कयो पर मां अलील थी चुको आ घुमण जे काबिल ना बीमारी वकोड़ियो आ हने वायदो किए पाड़या हुजूर फरमाए तुजी अम्बड़ जियरिया से मुजी अम्बड़ हाल हयात पर आहे ज़ईफ नबी पाक फरमायो अम्बड़ जे कदमन के चुम्मी दे अल्लाह काबतुल्लाह जे चौकट जे पेरी चुम्मी जो सवाब अता फरमाए बुलंद आवाज़ डाडिया तो सुभान अल्लाह केतरे कदर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर जो अदब सिखायो हया सिखायो आखिर दिल पर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जनाब अब्दुल मुत्तलिब हुजूर करीम जो डाडो 2 साल खिदमत में रहा डाडो भी दुनिया जो जहान सरण वारो वसियतू कए नजर कजा चोंदो पियो जने मां जनाब अब्दुल मुत्तलिब चोंदो पियो जने मां दुनिया जो जहान सड़े वना मुजी पग सुबेर जे मथे ते रखजो मुझो पटगो सुबेर जे मथे ते रखजो ए जनाब अबू तालिब ए मोहम्मद डिन्यू पियो वना फाटो करे न पाल जाए पर सको भाव करे पाल जाए उलमा का वाक्यो बदंदा जने नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 12 सालन जा था त पांजे चाचे के जो चाचा मुझ दिल चे दी अवा सा सफर में गड हला ओ बुहीरा राह वारो वाक्यो उलमा का बदंदा जने टोलो बुहीरा राह पे जगह खो गुजरियो राह मथे जगह ते बिठो आ ये जो निहारे एकड़ो टोलो आ टोलो हले तो ककरो हले तो टोलो बीहे तो ककरो बीहे
लई आयो जे दिल चेदी मां तवाजी खिदमत कया तवाजी दावत कया टोले मां के नौजवान चो असा जो तो अचण वञण रोजानो थींदो आ तो लिफ्ट ॾियण जे लाइ तैयार न हूंदो आ अॼु असांजी दावत कीअं पियो करे अल्लाहु अकबर कबीरा उनखे ख़बर न आहे ॼाण न आहे मालूमात न आहे त बुहीरा राहिब के दग सां बीठो आ के रस्ते सां बीठो आ जे मुंहिंजो हिकु शर्त आ मुंहिंजे जगह ते दावत जे लाइ हलंदव त अकेला अकेला थी करे हलंदव जॾहिं हिकिड़ो हले तो मथे निहारे ककर उते बीठो आहे ही भी कम जो न आहे वरी ॿियो टपियो मथे निहारे ही भी कम जो न आहे सॼो काफ़िलो अची वियो पुछिया कंहिं महिल सभु अची वियो या को पोइते आहे त जनाब अबू तालिब हथ मथे कयो सभु अची विया मुंहिंजो भाटियो आहे तंहिंजो नालो मोहम्मद आहे सामान ते बीठो आहे त बुग़ीरा राहिब जो इन जवान जे करे त तव्हांजी दावत कई बुलंद आवाज़ साईं हलिया त ककर भी हलियो साईं बीहन पिया ककर बीहे पियो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा बुग़ीरा राहिब जे महलात ते जगह ते मथों त ककर भी टक हणी बीही रहियो बुग़ीरा राहिब चवंदो पियो आहे जनाब अबू तालिब तुंहिंजो भाटियो आहे मुंहिंजो भाटियो आहे तुंहिंजो नालो मोहम्मद आहे जे हिकु मामूली बच्चो नाहे काइनात जो दिलबर इन नबी जी गुलामी कयो इंशाअल्लाह हिते भी कामयाबी आहे उते भी कामयाबी आहे दीन मोहब्बत जो नालो आ दीन प्यार जो नालो आ हदीस में इंदो आ नबी से कदे भी तलवार खणी करे तकरीर न कई आ दिल पर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा प्यार वारे लहजे में तकरीर कंदा साहबा फरमाइंदा नबी से जने तकरीर कंदा हन हालांकि हुजूर जो हुक्म भी आए अब बार जो जने जमंदो आ त पेरियो पेरियो अबे अम्मा जे मथा बार जो हक केड़ो केड़ो आबा सजे कन में आजान खबे में तकी साहब किताब में लिखो फतवा जे किताब में तब बार जमे कोशिश कंदा क्यों त कोई भी आवाज बार जे कन में पहरिया न वने पहरिया बार जे कन में अल्लाह ए उन जे रसूल जो नालो पहुचे त बच्चो खादमे सलाम बणजी असा दिसंदा आहियूं बटे ॾींहं गुज़री वेंदा आहिनि पोइ चवंदा यार को ॿार त खणी आ के मौलवी साहब को आसान ते आहियूं हालांकि नबी जो हुक्म आहे हुजूर फरमायो जॾहिं बच्चो ॻाल्हाइण जे क़ाबिल थी वञे उनखे पहिरियां हुजूर जो कलमो सेखायो क़ुरान जूं नंढियूं सूरतूं सेखायो एतिरे क़दर जो नबी से फरमायो अय्यु अल्लमहुल खिताबत पंहिंजे बच्चन खे नसीहत तकरीर जो तरीक़ो भी सेखायो अॻिते फरमायो वसबाहत पंहिंजे बच्चन खे पाणी में तरण जो तरीक़ो भी सेखायो वरमिय पंहिंजे बच्चन खे हथियार जो तरीक़ो भी सेखायो बाजे बच्चन के हथियार जो तरीको भी सिखायो नंढियूं ॻाल्हियूं इमामुल अंबिया सिखायो साहब फरमाइंदा नबी से जने तकरीर कंदा ईअं लॻंदो ॼणो असांजो मोहम्मद जन्नत मां हाणे निकिरी आयो साहब फरमाइंदा नबी से इशारो करे जने तकरीर कंदा ईअं लॻंदो हो ॼणो असांजो मोहम्मद रब सां पियो ॻाल्हाए साहब फरमाइंदा नबी से जने जन्नत जो पस मंज़र बयान कंदा ईअं लॻंदो ॼणो असांजो साईं जन्नत जो नक्शो तुरी ते झलियो बीठो आहे अल्लाहु अकबर कबीरा नबी से कोशिश कंदा कहिड़े न कहिड़े तरीक़े उनखे मां मोहम्मद जो कलमो नसीब थी वञे मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आहियां आख़िरी ॻाल्हि मदीने शहर जे बेले मां नबी से गुज़रिया हिकिड़ो शख़्स बकरियूं विचारे रुकान ते जो नालो उलमा का वाक़ियो ॿुधंदा आहियो नबी से फरमायो तोखे ख़बर न आहे त धरती ते आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफा पहुची चुको आहे पढ़ मां मोहम्मद जो कलमो जे मोहम्मद मां मदीने जे अंदर मल्ह में मशहूर आ जेकॾहिं तूं सचो नबी आ मां सां मल्ह वेड़ो जे करे मारे वए त मां कलमो पढ़ंदो नबी से हथ खया अल्लाह मां मोहम्मद के मल्ह जो इल्म त नाहे पर जेकॾहिं मल्ह जो बदलो कलमो आ मल्ह जो बदलो हिदायत आ मल्ह जो बदलो सिधो दगो आ अल्लाह मां मोहम्मद वठण जे लाइ तैयार नबी से तैयार थिया पैगंबर जो सहाबी आयो आका अवां जिंदगी में मल्ह वड़ी न आहे हुजूर फरमाया अखिन में पानी वही आयो ए मोहम्मद अज माखे गाल समझ में अची वई तुजी ताकत का आम ताकत ना है ताकत नबूवत आ गाल समझ में अची वई दसण वारो मोहम्मद आ पर ताकत मोहम्मद जे अल्लाह जी ताकत हुजूर जे अल्लाह जी आ अजीजो दीन मोहब्बत जो नालो आ पो मां एकड़ो बार मिसाल लीनो आ अबा जकरे असी दाढ़ी थी वई पढ़ी न सही आयूं कम से कम तबलीग में त चलो हड़ो नमाज जो तरीको त अचे हां बा आए के ना बलाल जेको मां गालायो तो आप बुधो अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए कुरान सा निस्बत नातो जोड़ियो कुरान को सवा नमाज को सवा चाड़ो ही ना है माकड़ो मिसाल लींदो आ जे वणो अस्पताल में तवा के ई लगंदो जण दुनिया ही बीमार आ जे वणो तवा तावीज़ ने तवा के ई लगंदो ये दुनिया मौलवी ने पैटरी पया आखिर मसलो केड़ो आ वजह केड़ी आ वजह बी ना है वजह ई है तवा सा अल्लाह जे कुरान को मुंह मोड़ियो
सखर है मुंहिंजो दोस्त आहे तावीदी मौलाना नज़ीर अहमद गबोल मशहूर माण्हू आहे मां वियो मां हिकिड़ी कुराड़ी तावीद वठण जे लाइ ख़ल्क़ हुजेसि उहा वठी हली वई वरी ॿी माई आई उहा बि वठी वई त मुल साहब टहक ॾिनो मां पुछो मां साईं खिले छो थो जे खिला हिन जे करे थो जेका अॻ में कुराड़ी उथी वई इहा ससु हुई हीअ नुंहुं आहे मसलो बि साॻियो आहे त मौलवी बि साॻो आहे जे वञ तावीज़नि ने भी भेणी न आहे जे वञ डॉक्टरनि ने भी भेणी न आहे आख़िर वजह कहिड़ी आहे वजह ॿी न आहे तव्हां सां अल्लाह जे क़ुरान खां मुंहुं मोड़ियो आहे जोगी साहिब हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो सकण बाईपास ते मां गाॾी में एलपी पियो भरायां शोलनि वारो मूंखे नज़र आयो सॾु कयो मां अड़े काएं बजे उथंदो आहे असां मुला ई मुंहुं धोई हाणे उथियाऊं निभागा त छोला खयूं थो वञे कि मौलाना मां 3 बजे उथंदो आहियां काएं बजे आवा 3 बजे अब तहज्जुद पढ़ंदो आहियां जैसे मां चंड्रो एॾो आहे जो 5 वक़्त कोन पढ़ां त तहज्जुद काॾों पढ़ंदो आहियां जब मां दुआ थो कयां नमाज़ जी पाबंदी करे अल्लाह नमाज़ जे करे रंगो लाईंदी जोगी साहब ॿुधायो 2 साल खां पोइ हाला जे शहर में मांखे जलसे ते मिलियो शोलन वारो सॾु कयो मां आयो मांखे बि सुञातई जोगी साहब मांखे सुञाणे तो खिली कजो मां हा बा जैसे मां फलाणो शोलन वारो जोगी साहब ॿुधायो पहिरियां मिलियो त देगड़ो कुले ते हाणे जो निहारियां त 0 सीधी गाॾी हथ में हुजेसि होॾो बि शोलन जो देगड़ो हेॾो बि शोलन जो देगड़ो अड़े रंग कीअं लॻो चए जोगी साहब तुंहिंजी वॾी महिरबानी भली लाइन तूं ॾिसी भलो दग ॾिसियो रब ॼाणे 3 साल न साल जी नमाज़ कज़ा थी आहे न पंहिंजी नमाज़ कज़ा थी आहे नमाज़ जी बरकत जे करे रब रंग अहिड़ो लादो आहे जीरो गाड़ी भी वरती दमाए अगले साल साल भी उमरो पड़ी आई है तो पाण भी करे बरकत नमाज में आ बरकत कुरान में आ बरकत शरीयत में आ पर आज को मगालायो आमदो अल्लाह तबारक व तआला अमर वारो बनाए अल्लाह तबारक व तआला साईं जन जामिया के न गुलशन के ता क़यामत आबाद फरमाए पाण में एको वदी सुलह जी तौफीक नसीब फरमाए वायदो घणो थोरो अमल जी जरूरत है कसीर तादाद में उलमाइन गर्मी भी ज्यादा है जेको मगालायो तो बुधो अल्लाह तबारक व तआला पांजी बारगाह इलाही दे अंदर मंजूर मकबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना माशाअल्लाह जज़ाकुमुल्लाह तो